अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज जो 773 सालियानो उर्स मुबारक जी 3 ॾींहनि वारनि तक़रीबनि जो इफ़्तिताह। क़ाइम मक़ाम गवर्नर स्पीकर सिंध असेंबली सैयद अवैस कादिर शाह मज़ार ते चादर चाढ़े फ़ातिहा पढ़ी कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अवैस कादिर शाह चयो त सिंध सूबो औलिया अल्लाह जी धरती आहे। सिंध तरक़ी कंदी त पूरो मुल्क तरक़ी कंदो। गुज़िरियल 3 ॾींहनि खां सूबाई वज़ीर औक़ाफ़ सैयद रियाज़ शाह शिराज़ी उर्स मुबारक जे हवाले सां इंतज़ामनि जो जाइज़ो वठी रहियो आहे। हिन डिप्टी कमिश्नर ॼामशुरो ग़ज़नफ़र अली क़ादरी ऐं एसएसपी ॼामशुरो मोहम्मद ज़फ़र सिद्दीक़ छांगा जी निगरानी हेठि उर्स मुबारक दौरान बहितरीन इंतज़ाम करण ते इन्हनि जी तारीफ़ कई। हिन चयो त उमीद कयूं था त उर्स मुबारक जूं तक़रीबूं ख़ैर ख़ूबी सां इख़्तिताम पज़ीर थी वञनि। गुज़िरियल साल जे मुक़ाबले में हिन साल ज़ाइरीन जी तादाद वधीक आहे। हिकु सवाल जे जवाब में हिन चयो त डंपर जे हादसे ते वज़ीर दाख़िला जो बयान अची वियो आहे। हिन जे हवाले सां हुकूमत पारां हिदायतूं जारी कई वियूं आहिनि। हेवी गाॾियूं राति जो कराची में दाख़िल थींदियूं, जॾहिं त असांजे ट्रांसपोर्ट मिनिस्टर शर्जील इनाम मेमून बि गाॾियुनि जी इंस्पेक्शन जी हिदायतूं ॾेई छॾियूं आहिनि। हिकु सवाल जे जवाब में हिन चयो त पंजाब जे वज़ीर खे चवंदुसि त तव्हां पंहिंजे सूबे ते तवजह ॾियो। पहिरियों उते लोकल गवर्नमेंट जी इलेक्शन करायो। छकेनाल जे मंसूबे ते चेयरमैन साहब जो वाज़े बयान अची चुको आहे। अवैस कादिर शाह चयो त वज़ीर आज़म पाकिस्तान खे गुज़ारिश आहे त आइन ऐं कानून मुताबिक़ 90 ॾींहनि में CCI जी मीटिंग घुराई त महिरबानी करे जल्द इजलास तलब कयो वञे। क़ाइम मक़ाम गवर्नर चयो त हिन हफ़्ते चेयरमैन NHA खे लिखंदुसि त असेंबली में अची ब्रीफ करे त इंडस हाईवे छो नथो ठाहियो वञे। इन्ही खे जवाब ॾियणो पवंदो।